मूसा खे त पुलिस गिरफ़्तार करे वई। छा हाणे इनकाउंटर करे मारे छॾींदी मूसा खे, या वञी जेल में क़ैद कंदा मूसा खे? ऐं मूसा खे छॾाईंदो केरु? तकरार ड्रामे में इहा मुड़सी केरु कंदो? छा दरिया ख़ान छॾाईंदो, या अकबर जा माण्हू छॾाईंदा, या मीर वरी पुराणी यारी जे करे मूसा खे बचाईंदो, पुलिस जे हथां इनकाउंटर न करण ॾींदो? छा सिजावल कुझु कोशिशूं कंदो, या सिजावल सां गॾु वञी मूसा खे बि ऐं ॿधी छॾींदा जिथे भावल ऐं सिजावल वाड़ियल आहिनि? छा हू इनकाउंटर खां बची वेंदो? दोस्तों, तव्हांखे सॼी कहाणी था ॿुधायूं असां इन एपिसोड में। पहिरियां इन खे पूरो ॾिसजो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे पे राति वारी किस्त में ॿुधायो होसीं त नशो जेको ॾिनो आहे, यूनिस गद्दारी कई आहे 5 लख वठी करे, इहो इन खे गौरव पवंदो। ऐं उहो ई थियो। बहरहाल मूसा गिरफ़्तार थी वियो। दोस्तों, मूसा खे पुलिस इनकाउंटर करे मारे न सघंदी, छो त हीरो उहो ई आहे, लेकिन मूसा खे गिरफ़्तार करे तो खणी वेंदी। ऐं इन जा मतिलबु मूसा खे बचाइण जे लाइ दरिया ख़ान बि कोशिशूं कंदो, ऐं मीर खे बि इहो पुराणा ख़्याल अची रहिया आहिनि घड़ी घड़ी, इहे बि मूसा ॾे इन खे मोटराईंदा। मतिलबु मूसा खे पुराणियूं यादूं मूसा जूं जेके अचनि थियूं मीर खे, उहे वफ़ाऊं इन खे जेको आहे न मूसा ॾे छिके वेंदियूं हिकु चकर। बाक़ी मूसा पुलिस जे हथ चढ़ी वियो आहे, वर चढ़ी वियो आहे, लेकिन उन खे इनकाउंटर करे मारींदा कोन, इहो तव्हांखे असां ॿुधायूं था पिया। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी थी। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ख़ुदा हाफ़िज़।